बिल्कुल इन टाइम असां बोड बेसन थाने जे अंदर मौजूद आहियूं, जिथे कुछ देर अॻु में जेको आहे कार ड्राइवर जे कार जेको आहे कंट्रोल मां निकिरी करे फुटपाथ ते वेठल हिकिड़ो शख़्स ऐं उन सां गॾु जेको आहे ॿियो बाइक सवार जेको माण्हू मौजूदु हुयो, उनजे मथां गाॾी जेको आहे चढ़ी वई, जंहिंमें जेको आहे ॿ माण्हू थॾे ते फौत थी विया। तंहिंखां पोइ ड्राइवर समेत जेके उनजा 4 दोस्त हुआ, उन्हनि खे पुलिस ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवण त उन्हनि खे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हिन टाइम मुंहिंजे पोयों तव्हां ॾिसी सघंदा हूंदव त हे उहा मोटरसाइकिल आहे। कैमरामैन शहज़ाद तव्हांखे ॾेखारींदो त जंहिं ते उहो हिकिड़ो माण्हू मौजूदु हुयो ऐं गाॾी करोला जेकी आहे हिन जे मथां चढ़ी वई, जंहिंमें हिन खे नुक़सानु पहुतो आहे। हिन में जेको जंहिं माण्हू जी मोटरसाइकिल आहे उहो थॾे ते ई फौत थी वियो। तंहिंखां पोइ पुलिस जो चवणु आहे त जेको ड्राइवर उहो नशे में हुयो, जंहिंजे करे उनखां गाॾी कंट्रोल खां ॿाहिरि निकिरी वई आहे। ऐं पुलिस जो चवणु आहे त हिन हवाले सां जेकी वधकीर जांच आहे शुरू थी चुकी आहे। जॾहिं असां हिते पहुतासीं बोड बेसन थाणे ते केस दाख़िल जे हवाले सां, जॾहिं हिते जेकी एफ आई आर रजिस्टर्ड थी उहा हासिल करण जी कोशिशि कईसीं त अञा ताईं उहा केस बि दाख़िल न थी सघियो। ऐं जेके डेड बॉडियूं आहिनि उन्हनि खे जेको आहे सर्दखाने मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त जेके माण्हू गिरफ़्तार आहिनि उन्हनि उहे ज़ख़्मी आहिनि ऐं उन्हनि जो इलाज हिन टाइम जारी आहे। ऐं केस जी ॻाल्हि कजे त अञा ताईं केस दाख़िल न थी सघियो। बोड बेसन थाणे जे हथां जिथे कुझु देरि अॻु में इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें ड्राइवर जे कंट्रोल खां जेकी गाॾी आहे ॿाहिरि निकिरी वई, जंहिंमें हिकिड़ो राहगीर हुयो उहो ऐं जेको 4 इन में माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि, जेके अस्पताल में इलाज लाइ जेको आहे मुंतक़िल कया विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच शुरू कई वई आहे। जॾहिं त जेके फौती माण्हू उन्हनि जी हिकिड़े शख़्स जी जेको सुञाणप आहे करीम नाले तौरु थी आहे, ॿिए शख़्स जी जेकी सुञाणप आहे शबीर नाले तौरु थी आहे। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त ॿिन्ही जेको आहे माण्हुनि जे घर भातियुनि सां राब्तो कयो पियो वञे। जीअं उन्हनि जे घर भातियुनि सां राब्तो थी वेंदो त जेके उन्हनि जा लाश आहिनि उहे घर भातियुनि हवाले कया वेंदा। जी।